दरे में GUI पारां मुनक़िद कयल तरबियती कन्वेंशन खे ख़िताबात मीडिया सां ॻाल्हाईंदे GUI सिंध जे नाज़िम मालियात ऐं ज़िले बदीन जे जनरल सेक्रेटरी मौलाना फ़तेह महमद महरी चयो त सिंध मज़हबी हवाले सां पुरअमन धरती आहे जिते मज़हबी इंतापसंदी जी का बि गुंजाइश नाहे, पर कुझु क़ुवतूं इंतिशार पखेरे सिंध जे पुरअमन माहौल खे ख़राब करणु चाहिनि थियूं। हिन चयो त सिंध मथां पीपल्स पार्टी खे मुसलत कयो वियो आहे जंहिं डिघे हुक्मरानी ज़रिए पंहिंजी शहनशाहियत क़ाइमु करे छॾी आहे। अल्लामा राशिद महमूद सुमरे गैर जमायती इतिहाद क़ाइमु करण लाइ कोशिशूं करे रहियो आहे। असां चाहियूं था त उहा गैर जमायती इतिहाद जल्द हर ज़िले में ठही वञे ऐं कामयाबी हासिल करे। हिन वधीक चयो त 13 अगस्त ते कराची में PDM जी रथियल जलसे में सिंध जी तालीम, अमन, मंशियात समेत मैदनी वसीलनि ऐं ॿेटनि जे विकिरो खे भरपूर नमूने उजागर कयो वेंदो। इन मौक़े ते ज़ुबैर सोनारो, असद मेमन, सदाकत शाह ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। पुरअमन रहणु घुरिजे। नंबर 2, सिंध सूबे जे अंदरि तक़रीबन ही टियों जेको मरहलो आहे पार्लियामानी, उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले आहे। नतीजे तौर ते एॾी डिघी हुक्मरानी जंहिंखे शहनशाहियत सां ई जेकॾहिं ताबीर कजे।